तरीक़े सां जमहूरी तरीक़े सां पंहिंजा जेके फंडामेंटल राइट्स आहिनि उन्हनि जो भरपूर इस्तेमालु कंदे ही मिसिंग पर्सन जे सां आवाज़ ठाहींदासीं त कुझु माण्हू मोटिया आहिनि इहा ख़ुशाइंद ॻाल्हि आहे ऐं जेके न आहिनि मोटिया उन्हनि जूं अमड़ियूं तव्हांजे साम्हूं वेठियूं आहिनि उन्हनि जूं नियाणियूं उन्हनि जा बचड़ा हिते ॾिसो कीअं बेयारो मददगार आहिनि उन्हनि जी को वाहर करण लाइ तयारु न आहे ही सिंध धरती जा पुट आहिनि पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कनि था पंहिंजी सियासत हर कंहिंजी अलॻि अलॻि आहे मां कतन हिननि जी सियासत सां सहमत भली न हुजां पर कंहिं बि मौज़े मुआशिरे में कंहिंजी आवाज़ खे दॿाइण जे लाइ उनखे गुम करणु किथे बि इहो इनखे जेको आहे नथो साराए सघिजे कंडे में कबो आहे त जेका सिंध में सूरत हाल आहे उहा इंतिहाई गणती जोगी आहे असांजो इहो पुरज़ोर मुतालबो आहे त जेके बि माण्हू हाणे जेके शरपसंद आहिनि या जेके रियासत मुखालिफ़ माण्हू आहिनि उहे त पाण रियासत खे किथे वेठा आहिनि उहे काॾे हलिया विया ही मासूम बचड़ा आहिनि शौरी लाशौरी तौर ते अगरि इस्तेमालु थिया आहिनि या इस्तेमालु कया विया आहिनि त जीअं बलोचिस्तान वारनि खे तव्हां ॻाल्हियूं करे हेठि लाहिण जी कोशिशि पिया कयो पैकेजिस पिया ॾियो जीअं पश्तीननि खे तव्हां पंहिंजो पुटु था सॾियो त तीअं सिंध जे पुटनि खे बि तव्हांखे गले सां लॻाइणो पवंदो उन्हनि खे फ्रीडम ऑफ स्पीच जो इज़हार जी आज़ादी जो हक़ ॾियणो पवंदो भले उन्हनि जी सियासत कहिड़ी बि हुजे भले उन्हनि जो नज़रियो कहिड़ो बि हुजे भले उन्हनि जो वे ऑफ वर्किंग वे ऑफ लाइफ स्टाइल छा बि हुजे असां सभु सिंधी जे लाइ इहो हिकिड़ो तासुर क़ाइमु कयो बाबा हर सिंधी GSN जो आहे माना GSN जो आहे त पकी इहो रियासत मुखालिफ़ आहे या जेको घरां पंजाबी पठान पख्तून उर्दू स्पीकिंग जेको बि पीपुल्स पार्टी ते नाराज़ थिए थो त सिंधी क़ौम खे गारगन थो करे त हर सिंधी पीपुल्स पार्टी न आहे ईअं ई हर सिंधी GSN न आहे ही किरोड़े सिंधी नौजवान आहिनि जिन खे इहो GSN जो टे घणी या पीपुल्स पार्टी जो टे घणी दीवार सां लॻाइण जी कोशिशि कई पई तव्हां हिननि नौजवाननि जे वारसनि जा लुड़को घो तव्हां हिननि खे आथत ॾियो तव्हां हिननि खे इंसाफ़ ॾियो त जेके बि माण्हू हिन वक़्तु गुम आहिनि उन्हनि जी फौरी बाज़ियाबी खे मुमकिन बणायो यकीनी बणायो त ही नियाणियूं एहतजाज कनि पियूं निटण उस में ही 7 ॾींहं आहिनि एहतजाज खे पर थियण त ईअं घुरिजे को चूंडियल नुमाइंदो को सरकार जो माण्हू को वकील बिरादरी का सहाफ़ी बिरादरी अदीब शाइर दानिश्वर सिंध जा घण घुरिया जेके रुगो दावा कनि पिया उहे हिननि ते हथ रखनि हिननि सां बीहनि मां एज़ अ जर्नलिस्ट एज़ अ सोशल एक्टिविस्ट जॾहिं मुंहिंजी सिंध में हिकिड़ी आवाज़ खे अहमियत पिया ॾियनि नौजवान या माण्हू गॾु पिया थियनि त मां वसार जिते पहुची सघां थो कोशिशि कयां पियो अधी तनवीर आरी जो मूंखे अधु कलाकु पहिरियों जेको आहे टेक कयो आहे इहो मां पंहिंजे तॾहिं तां उथी वञे जेकबाब में ताज़े जो सिलसिलो तव्हां सभिनी ख़बर आहे त उहो हिकिड़ी पोइ जॾहिं हुन मूंखे टेक कई त मां हुनखे लपे की मां नियाणियुनि वटि पहुतो आहियां पर हिन जो मतिलबु इहो न आहे त असां हिननि मामलनि खां गाफ़िल आहियूं हिननि जो आवाज़ हम आवाज़ थी करे उथारींदासूं ऐं असां गुज़ारिश कंदासूं त जेको बि बेॾोही आहे जंहिंजो को बि अहिड़ो सबूत न आहे शक जी बुनियाद ते खॼल आहे पंहिंजे फेसबुक जी पोस्ट लाइन ते खॼल आहे या को लाशौरी तौर ते फ़ोन ट्रेस थियल आहे कंहिंजो त असां गुज़ारिश कंदासीं उन हलकनि खे उन इक़्तिदारी माण्हुनि खे उन अदलिया खे त ख़ुदारा बलोचिस्तान जियां पश्तीननि जियां KP में जेके पश्तीन आहिनि उन्हनि जियां सिंध जे अर्दे पुटनि खे बि जीअण जो हक़ ॾिनो वञे सिंध जे पुटनि खे बि हयाती वापसि मोटाए ॾिनी वञे असांजे नसीब में रुगो लाश न हुजणु घुरिजनि असांजे मुक़दर में रुगो मातम ऐं इहो आज़ादारी पिटका न हुजणु घुरिजनि असां सिंध जा वारिस आहियूं असां सिंध जा मालिक आहियूं असां धरती जा वारिस आहियूं त असांखे रोज़गार ॾियो असांखे बिजली पाणी गैस ॾियो असांखे इंफ्रास्ट्रक्चर ॾियो असांखे हक़ ॾियो असांखे कराची जी सनतुनि में क़ाबिलियत एहलियत मुताबिक़ नौकरियूं ॾियो डोमिसाइल ते तव्हां धारियनि खे जॾहिं सिंध जे नौजवान जे हक़नि ते धाड़ा हणी नौकरियूं ॾींदा त ज़ाहिरा ई अनारकी पखेड़बी ज़ाहिरा माण्हू बग़ावत ते लहंदा ज़ाहिरा माण्हू बुख इफ़लास सां तंग थी करे इहे जेके बि माण्हू सियासत कराइनि था इहा उहे हिननि खे हथ रखी अॻिते आणनि था ऐं पोइ तव्हां उन्हनि खे खणी गुम था कयो हिननि जी इज़हार जी आज़ादी जो हक़ आहे भले असां हिननि जी सियासत सां एग्री न कयूं भले मुश्ताक सरकी एंटी स्टेट कंहिं बि एलिमेंट जी हिमायत न करे पर मां एज़ अ सिंधी सभु अलाह बख़्श उमिरे खां वठी
साईं जीएम साईं असां त पाकिस्तान जा बानी आहियूं, असां त पाकिस्तान जा तव्हां खां वधीक मुहबतन पाकिस्तानी आहियूं। सिंधियुनि खे छो इहो गद्दारी जो टे घणी करे दीवारुनि सां लॻाए वञे? छो इन्हनि खे नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि? छो इन्हनि खे SHO खणी बंदि करे दहशतगर्द जा केस थो करे? छो हिकिड़ो टके जो पुलिस वारो खणी इन्हनि खे बंदि करे गुम थो करे छॾे? छो इन्हनि जी को वार करण आहे? इहो तॾहिं थिए थो जॾहिं तव्हां खां असां लातालुक बणियल बीठा आहियूं। इहो तॾहिं थिए थो जॾहिं कंहिं नौजवान खे को खंभे थो त असां पाड़े वारा बि मज़ामत नथा कयूं ऐं उन्हनि खे इहा वारदात फबी चुकी आहे। अचो गॾु थियो जाइज़ मुतालबनि जे लाइ त बाबा जेके तव्हां पैकेजिस उहे क्वार्टर्स ॿुधनि, जेके तव्हां पैकेजिस जिन रियासत सां मुक़ाबिलो कया विढ़िया आहिनि, जिन असांजे फ़ौजी जवाननि खे शहीद कयो आहे ऐं दावा कई आहे असां मारिया आहिनि, त बाबा सिंधियुनि त न मारिया को फ़ौजी अॼु ताईं। असां मुहबतन आहियूं, असांजे कंहिं बि वफ़ा ते शक न कयो वञे त ही जेके नौजवान आहिनि इन्हनि खे यकीनन मूंखे जेको यकीन आहे त शक जी बुनियाद ते कंहिं शौरी लाशौरी तकरीर ते कंहिं शौरी लाशौरी फोन कॉल ट्रेस थियण ते हिननि खे खणी गुम कयो वियो आहे। त ख़ुदारा जेके उहे हल्का आहिनि त ही सिंध अॻे ई बुख इफ़लास ऐं बदहाली जे वणचड़ियल आहे। सरकार जा हाल तव्हांजे साम्हूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार अॼु हिकिड़ी ॿी गेम कई आहे त KPK असेंबली मां जेको आहे हिकिड़ी करारदाद पास कराई अथऊं त असांखे सिंध में डोमिसाइल ठाराइण में तमामु घणी मुश्किलात पेश अचनि थियूं। इन जे करे वफ़ाक़ मुदाख़लत करे कराची मां डोमिसाइल ठाराए ॾे। मां लानत थो विझां, मां इहा लानत थो विझां अहिड़ी करारदाद ते त सिंधियुनि जी आहे ऐं सिंध जी दिलि कराची कंहिंजे पीउ जी जागीर न आहे, न कंहिं नसवारी जी आहे न कंहिं बिहारी जी आहे। सिंध जा वारिस, सिंध जी दिलि कराची जा वारिस असां सिंधी आहियूं त कंहिंजे पीउ खे ताक़त आहे त जाली डोमिसाइल ठाराए। जेसि ताईं मुश्ताक सरकी समेत ही न्याणियूं, ही बचड़ा, ही ॿार, ही पोड़ा, ही पका, ही जवान मौजूद आहिनि, सिंध जे हक़नि ते धाड़ा हरगिज़ हणण न ॾींदासूं। पर ख़ुदारा ही जेके रवैया आहिनि इहे नफ़रत जो पखेड़ जो सबबु बणजनि था। इन्हनि खे माफ़ी ॾियो, इन्हनि खे आज़ाद कयो, इन्हनि खे नई ज़िंदगी जा तोहफ़ा ॾियो। ही पंहिंजे बचण सां ही मासूम न्याणी हिन जा नारा मां ॿुधी मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया त मां अखियूं तव्हांजे साम्हूं न पियो खणा जॾहिं तव्हां फोटो कढो पिया त हुन ॿारणी खे सॼा गुम थियल जेके खंभे माण्हू गुम थियल आहिनि सभिनी जा नाला नंढी मासूम ॿारणी खे रटिजी चुका आहिनि, उनखे नारा रटिजी चुका आहिनि। उनजी मासूमियत अखियुनि में ॻोढ़ा ऐं हिकिड़ी मासूम अदा सां जेका उहा बाज़ियाबी जी नारा थी हणे त असांखे आज़ादी खपे पंहिंजे हिन गुम थियलनि जी, त इन्हनि जी उहा सदा ॿुधो। चीफ ऑफ आर्मी स्टाफ साहब, चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, असां इक़्तदार वारनि को न कंदासीं छो जो उहे बेवस आहिनि। असां इन्हनि खे अपील कंदासीं उन्हनि धुरियुनि खे त ख़ुदारा हिननि मासूमनि जे सदके जेको जंहिं कयो उन्हनि खे उहो बख़्श करे नई ज़िंदगी ॾियो ऐं असां सिंधियुनि खे ड्यू शेयर ॾियो हर लेवल ते। त छो अनारकी फैलबी, छो बग़ावत थींदी जॾहिं मास्टर्स, PhD होल्डर्स, ग्रेजुएट माण्हू छोला खपाईंदा त अनारकी पखड़बी फितरी अमल आहे। त इन्हनि खे तव्हां ड्यू शेयर हक़ ॾियो पंहिंजा, ऐं जेके तव्हां सिंध सां वफ़ा करणु चाहियो था ऐं चाहियो था त असां सिंध खां जेके वसीला इस्तेमालु थियनि था सॼे मुल्क खे हलाए पई सिंध धरती, त सिंध जा वारिस छो बुखूं काटनि, सिंध जा वारिस छो कूड़ा केस भोगनि, सिंध जा वारिस जेलनि में रत साड़े निकिरी स्ट्रीट क्राइम करण ते छो मजबूर हुजनि। अचो हिकिड़ी बहितर पेशरफ़्त कयूं, अॻुबराई कयूं त शुरूआत कयूं हिननि मिसिंग पर्सन्स खां। असां जॾहिं फताह चनो जेको आहे बाज़ियाब थियो असां हुनखे वेलकम कयोसीं उन कदम खे। जीअं ई बाज़ियाब थींदा असां डंके जी चोट ते हिनखे वेलकम कंदासीं पॉजिटिव स्टेप्स। हम क्या चाहते हैं? आज़ादी। हम क्या चाहते हैं? आज़ादी। हम लेके रहेंगे आज़ादी।